की जेका इल्मी अदबी दस्तूरी गजाणी थी है तनक़ीदी हवाले से अदबी हवाले से तव्हां कीअं महसूस कई ऐं अञा हिन सिंधी अदबी संगत जी जेके गजाणियूं आहिनि टंडे मोहम्मद ख़ान में अञा छा हुअणु खपे पंहिंजी जेका सदारती राय तव्हां ॾियणु चाहियो त ॾेई सघो था। सिंधी अदबी संगत शाह टंडो मोहम्मद ख़ान सम्झां थो पंहिंजे रवायती हवाले सां हमेशह हिननि रवायतुनि खे नवाण रखी आहे, रवायतुनि में नवां रंग भरिया आहिनि। उन हवाले सां सिंधी अदबी संगत टंडो मोहम्मद ख़ान जो अदबी विहकूं असांजे लाइ हमेशह उत्साह जो सबबु रहियूं। जिते असां वटि नंढड़ा ॿार आहिनि, उते असां वटि टीनेजर बि आहिनि, नौजवान बि आहिनि, असांजा बुज़ुर्ग बि आहिनि। ऐं वॾी ख़ुशकिस्मती आहे त असां वटि हाणे काफ़ी तइदाद नौजवाननि जो जेको आहे उहो हिन अदबी हल्के में शामिल थियो आहे। ऐं उन सूरत में ज्योति अदबी विहक जे हवाले सां जिन दोस्तनि तकलीफ़ूं पेश कयूं उहे पंहिंजे फ़नी फ़िक्री जोहर में इंतिहाई शानदार तकलीफ़ूं रहियूं। उन ते तारीफ़ी तनक़ीदी ऐं इफ़िलाई हवाले सां जिन सीनियर दोस्तनि जूनियर दोस्तनि ॻाल्हायो, तमामु बहितरीनु उन्हनि पंहिंजा राया ॾिना। उन्हनि रायनि जी निस्बत सां सम्झां थो सिंधी अदबी संगत शाह टंडो मोहम्मद ख़ान जो हीअ अदबी विहक हिकिड़ी मेच्योर नशिफ़्त आहे जंहिंमें असांखे सिखणु ऐं सेखारण जो जेको रुझान आहे, जेको रवायत आहे, जेको लाड़ो आहे, उहो असांखे अञा वधी वधी वेंदो। ऐं उन समूरी कोशिशुनि में असांजे शाख जे सेक्रेटरी सां एजाज़ जुस्तानी जो जेको किरदारु आहे, जेको अमली तहरुक आहे, उहो क़ाबिल तहसीन आहे। ऐं सम्झां थो सिंधी अदबी संगत शाह टंडो मोहम्मद ख़ान गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ख़ुशि नसीब रही आहे त हुनखे जेको बि सेक्रेटरी मिलियो आहे उहो हिक खां हिकु वधि मुतहरिक सेक्रेटरी आहे, जे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे पासे ते रखी, पंहिंजी ज़ाती यारनि दोस्तनि खे पासे ते रखी सिंधी अदबी संगत शाह टंडो मोहम्मद ख़ान खे समूरी सिंध में पढ़ाई ॾियारण सां गॾोगॾु हुनजे इल्मी अदबी फ़नी ऐं फ़िक्री जोहर खे उभारण जी कोशिशि कई आहे। ऐं उमेदु आहे त मोहबतनि जो इहो क़ाफ़िलो सदाईं सलामती सां जारी रहे।